नाज़िन पाने आखिल वेझो जवाबदार छुरिन जा वार करे पंहिंजे 11 घर भाउरनि खे कूहे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े वारे हंधि मौजूद एसएसपी सखर इरफान समूह मेरान टीवी जे रिपोर्टर इनायत भट्टी सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जो तव्हांखे ॾेखारियूं। जी पनवाकल भर सां हाले जी भर में जेको आहे वॾो सानियो पेश आयो आहे। बेदर्द पीउ चइनि मासूम ॿारनि छहनि ऐं औरतुनि खे सीसी दर खां धाड़ करे कुई करे क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां एसएसपी सखर इरफान समूह वाक़े वारे हंधि पहुतो आहे। सॼे हवाले सां एसएसपी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन सॼे वाक़े खे कीअं पिया ॾिसनि। सर कीअं ॾिसो पिया सॼी हक़ीक़त? जी इंतिहाई ही अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिंमें मुलज़िम पंहिंजे कुटुंब जा 10 ॼणा उहे ज़बह करे ऐं उन्हनि खे मारे छॾियो आहे। उन्हनि में जेके क़त्ल थियल आहिनि उन में जेके आहिनि 7 ॼणा त हिन जा पंहिंजी औलाद जा आहिनि, बल्कि 6 ॼणा पंहिंजी औलाद अथनि। हिकिड़ी हुनजी ज़ाल आहे, हुनजी नूंहुं आहे, ॿ जेके आहिनि पोटा आहिनि। उहे राति जे टाइम में अननोन टाइम में उन्हनि क़त्ल करे खंजर सां हितां हू फरार थी विया आहिनि। ऐं पुलिस खे जीअं ई इतला मिलियो त फौरी तौर ते पुलिस जाइ वारदात ते बि पहुती ऐं जेके शवाइद आहिनि उहे कठे करणु पुलिस शुरू करे छॾिया आहिनि। जेके डेड बॉडीज़ आहिनि उहे हाणे एम्बुलेंसिस अची वियूं आहिनि, जेके हाणे शिफ्ट थी रहियूं आहिनि। मुलज़िम ही वारदात करण खां पोइ हितां ॻोठ मां फरार थी घोटकी जे तरफ़ भॼी रहियो हुयो त मुलज़िम खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। बल्कि हुन सां गॾु जेके हुन जा ॿिया सस्पेक्ट जेके आहिनि 3 ॼणा जेके हुन में पुट आहिनि हुनजा, पुलिस उन्हनि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन जी इंट्रोगेशन जेका हिन वक़्तु जारी आहे। मूंसां गॾु हिन जा जेके वुरसा आहिनि उहे बि हिन वक़्तु स्पॉट ते मौजूदु आहिनि, जेके असांजी इन्वेस्टिगेशन में मदद करे रहिया आहिनि। ऐं वंस अगेन हिकिड़ो वॾो इंतिहाई इंसिडेंट आहे, अफ़सोसनाक आहे। सखर जी वेझे हिस्ट्री में अहिड़े क़िस्म जो वाक़ियो, हिकु बेदर्द इंसान पंहिंजी औलाद खे क़त्ल करणु, पंहिंजे कुटुंब खे क़त्ल करणु, उहो कोन थियो आहे। बहरहाल इन वाक़े खां पोइ पुलिस पंहिंजी जेका तफ़्तीश आहे, इन्वेस्टिगेशन आहे, उहो शुरू करे ॾिनी आहे। मुलज़िम गिरफ़्तार आहे ऐं वेपन ऑफ वायलेंस जेको इस्तेमालु हिन में कयो वियो आहे उहो पुलिस रिकवर करे वरितो आहे। ऐं बाक़ी जेके जो लीगल प्रोसीडिंग्स आहिनि उनमें हिन जो मेडिकल थींदो। मेडिकल खां पोइ काफ़ी घर जूं ॿियूं जेके शयूं एविडेंस जे तौर ते असां वरितियूं आहिनि उहे फॉरेंसिक लेबॉरेटरी जे तरफ़ मोकिलियूं वेंदियूं ऐं पोस्टमार्टम करण खां बाद में जेके डेड बॉडीज़ आहिनि उहे बुरसा जे हवाले कई वेंदियूं ऐं बाद में जेका FIR वग़ैरह आहे उहो बुरसा जी रज़ामंदी सां असां थाणे दर्ज कंदासीं। इन्वेस्टिगेशन जूं ॻाल्हियूं इहे मुकमिल, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। अंदाज़े जे मुताबिक़ जंहिं तरीक़े सां डेड बॉडीज़ हाणे मूं मुआइनो कयो आहे, जेको बिल्कुलु बैक साइड ते आहे मुंहिंजो, हिकिड़े ई कमरे जे अंदरि 7 डेड बॉडीज़ पियूं आहिनि। हिकु डेड बॉडी के ॿिए कमरे में पई आहे। अंदाज़ो इहो ई आहे त शायदि उन्हनि खे नशो ॾेई करे उन खां बाद में ई क़त्ल कयो वियो आहे। अदरवाइज़ तमामु रेज़िस्टेंस थिए थी, छो तव्हां ज़बह करण खां महिल हिकिड़ी तमामु वॾी रेज़िस्टेंस थींदी आहे जिसम जो मुख्तलिफ़ निशानात अचनि था। बाक़ी इहे मेडिकल एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे ई सही तरीक़े सां ॿुधाए सघनि था। भरिसां जेके इन जा घर आहिनि, जिन में कुझु इन जा माइटनि जा घर आहिनि ऐं कुझु ॿियूं क़ौमूं हिते वेठियूं आहिनि, पाड़े वारा जेके आहिनि, उन्हनि बि कंहिं बि क़िस्म जो को आवाज़ न ॿुधो आहे। जेके बि असां शामिल तफ़्तीश करे रहिया आहियूं, जा जेके स्टेटमेंट्स आहिनि उहे पुलिस हिन वक़्तु वठी रही आहे जाइ मौक़े ते। त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके मेडिकल एक्सपर्ट्स जेके आहिनि ऐं फॉरेंसिक एक्सपर्ट्स जेके आहे उहे ई पुलिस खे सजेस्ट करे सघनि था। जी जेके हुन सां गॾु पुट आहिनि, जेके मौक़े तां जेको नवुरसा बि ॿुधाइनि था या जेको जाइ वारदात जो जेको तरीक़ा बि ॿुधाए थो, त उहे जेके पुट आहिनि असां उहे बि गिरफ़्तार करे वरिता आहिनि।